नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे 9 मेल में ख़बर ॾींदा हलूं त कोर्ट मीरस लांडी में एहसास क़फालत प्रोग्राम जी 6 महीननि जूं क़िस्तूं जारी थियण बाद कोर्ट मीरस लांडी एहसास क़फालत सेंटर में रक़म वसूली वारो सिलसिलो शुरू न थी सघियो है, जंहिं सबब केतिरियूं गरीब मुस्तहक औरतूं गुज़िरियल 4 ॾींहनि खां रक़म जी वसूली लाइ दरबदर थियण लॻियूं आहिनि। वॾी आबादी रखंदड़ शहर में सेंटर ते लॻभॻि 2000 मुस्तहक औरतूं रक़म जी वसूली लाइ हज़ारे मुश्किलातनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। हिननि ज़िले इंतज़ामिया ऐं ॿियनि आला ऑफिसरनि खां मुतालबो कयो त जल्द खां जल्द कोर्ट मीरस लांडी में एहसास क़फालत सेंटर में रक़म वसूली वारो सिलसिलो शुरू कयो वञे, जीअं असांजूं परेशानियूं घटि थी सघनि। ओॾां डिवाइस ओनर सां राब्ते करण ते हिननि जो चवणु आहे त असांखे बैंक जे तरफ़ां अञा ताईं लिंक नाहे मिलियो। जीअं लिंक मिले थो त कमु स्टार्ट कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।